नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारां वापडा जी निजकारी ख़िलाफ़ सेपको सब डिवीज़न मेहरापुर जे मुलाज़िमनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था इन रिपोर्ट में। पूरे मुल्क दियां वापडा हाइड्रो यूनियन जे मुलाज़िमनि जो सब डिवीज़न मेहरापुर यूनियन अॻवाननि जो निजकारी ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। अचो त हुन अॻवाननि खां पुछूं हुनजो छा चवणु आहे। वर्कर सेंट्रल लेबर यूनियन जे मरकज़ी सॾ ते अॼु पूरे पाकिस्तान में वापडा जी निजकारी के खिलाफ़ धरना ऐं एहतजाजी मुज़ाहिरा आहिनि। असां हिन वापडा जी निजकारी के मज़दूर दुश्मन पॉलिसी समझूं था। वापडा के हरगिज़ निजकारी करण कोन ॾींदासीं। असांखे मरणो पियो मरंदासीं, पर वापडा के निजकारी करण हरगिज़ कॾहिं कोन ॾींदासीं। असां हिन निजकारी के मुकम्मल तौर ते रद्द कयूं था। जेसी तक वापडा जी निजकारी के रद्द न कयो वेंदो तेसी तक असांजा एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना जारी रहंदा ऐं पोइ आख़िरी मंज़िल असांजी इस्लामाबाद मार्च लाइ तयारियूं ख़िलाफ़ आहे। पाकिस्तान वापडा हालो इलेक्ट्रिक सेंट्रल लेबर यूनियन पारां मरकज़ी सॾ ते सॼे पाकिस्तान में मुज़ाहिरा कया विया आहिनि। असीं सभु हीअ सॼी लेबर जेका आहे त मरण घड़ी ताईं एहतजाज जारी रखंदासीं ऐं पाकिस्तान वापडा खे कॾहिं बि निजकारी में आणण न ॾींदासीं। कॾहिं बि निजकारी सॼे पाकिस्तान में नामंज़ूर आहे। हीअ लेबर दुश्मन पॉलिसी आहे। हीअ जेको ॿाहिरीं IMF जे एजेंडा ते हीअ अमल करे रहिया आहिनि हुक्मरान ऐं सॼी लेबर खे जेके आहिनि हीअ जेके सॼी लेबर खे गैर दुश्मन पॉलिसी ते हली ऐं सॼे हिननि खे बेरोज़गार करणु चाहिनि था। असां लेबर हाइड्रो वर्क्स यूनियन वारनि जी एहतजाज आहे ऐं हिन में जेको आहे सो असां मज़दूर दुश्मन पॉलिसी रखी वई आहे जेकी असांखे बिल्कुलु नामंज़ूर आहे ऐं असांखे निज़ामानी साहब अदालती निज़ामानी साहब हुकुम कयो आहे। असां हुन हुकुम ते पंहिंजी सिर बि ॾियण जे लाइ तयारु आहियूं ऐं कॾहिं बि असां मज़दूरनि खे निजकारीअ में शामिल करणु न ॾींदासीं। वापडा मुलाज़िमनि जा वीचार ॿुधा। कैमरामैन सदर सुमरा गॾु असलम नागौर, मेहरान TV, मोहरापुर।